हींअर असां मौजूद आहियूं मनड़ो भरिसां रोड़ी कैनाल जी यूसफ डारी रेगुलेटर ते। हीअ जेका मोरी आहे तमामु पुराणी आहे, 1974 में ठही आहे, ऐं ॿी जेका मोरी आहे 1931 में तयारु थी आहे। हीअ हिननि जी जेका एक्सपायरी डेट ॾिनल हुई आहे पूरी थी वई आहे। हाणे हितां जे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हीअ मोरी हैवी ट्रैफ़िक ज़रिए केॾी महिल बि किरी सघंदी ऐं केॾी महिल बि को वॾो हादसो पेश अची सघे थो। अचो त हाणे ॻोठाणनि सां ॻाल्हायूं। हीअ असांजी यूसुफ डायरी मोरी जेका हिते ॿ मोरियूं आहिनि, हिकिड़ी 1931 में ठही ऐं ॿी जेको आहे सो भुटे साहिब जे दौर में 1974 में ठही। हाणे हुनखे 1931 में 1931 में जेका मोरी ठही उनजी जॾहिं वारंटी पूरी थी वई त पोइ हिननि वरी हुनजे बचाव जे लाइ त जीअं हुन ते जेको आहे वज़न घटि थिए, हीअ जेको आहे हुनखे ॿी पुल ठाहे ॾिनो। हिते असांजे हिन रोड सां तमामु हेवी जेको आहे गाॾियूं गुज़रनि थियूं, जंहिंखे बांदीअ मां पुलिस जेको आहे सो पैसा वठी हिन पासे मोकिले छॾे थी। अहिड़ो हुकुमनामो कमिश्नर नवाब शाह जेको आहे ॾिनो हुयो त हेॾां हेवी ट्रैफ़िक नवाब शाह खां गुज़रण बजाए जेको आहे सो मोरो खां गुज़ारी वञे ऐं हिनखे पाबंद कयूं, पर पोइ बि पुलिस जेको आहे सो पैसा वठी गाॾियूं हेॾां मोकिले थी, जंहिंजे करे हिन मोरीअ ते कंहिं बि टाइम ते को वॾो हादसो थी सघे थो। ऐं एरीगेशन वारनि जी इहा हालत आहे त जेको आहे हिनखे अची 100 साल थिया आहिनि, पर हिन जी रिपेयरिंग जा पैसा जेको आहे अलाए किथे ख़र्च था कनि। ऐं हिते हिन मोरीअ जी हालत ॾिसंदो मोरी जेको आहे सो टुटण ते आहे। ऐं हिन जी असांजो मुतालबो आहे त एरीगेशन जा जेके ज़िम्मेवार कामोरा आहिनि उन्हनि जी जांच कई वञे त हीअ फंड जेके मोरियुनि जा आहिनि उहे किथे था इस्तेमालु थियनि ऐं कीअं था खाधा वञनि। ऐं मुंहिंजी अपील आहे सिंध सरकार खे त बख़ुदारा महिरबानी कयो, हिन इलाइक़े जे माण्हू खे MP MNA साहिब खे बि अर्ज़ु आहे त वोट वठी त विया आहियो, पर वरी तव्हां हेॾा मोह बि न कयो आहे। पर बराए महिरबानी KTN जे हिन थ्रू सां असां जेको आहे तव्हांखे अपील था कयूं त बाबा महिरबानी करे अचो ऐं हिन मोरीअ जी हालत ॾिसो ऐं हिते जेको माण्हुनि खे तकलीफ़ थींदी मोरी किरण सां उनजो अज़ालो कयो ऐं मोरी असांजो मुतालबो आहे त नए सिर ठाराइजो। मीडिया जो थोराइतो हाँ जंहिं हर वक़्तु हारी मज़लूम मज़दूर ऐं विचोले तबिके जे आबादगार हर मकतब फ़िक्र जे माण्हूअ जी सम्झ आवाज़ खे हाईलाइट करे आला ऐवाननि आला अख़्तियारनि ताईं वक़्तु ब वक़्तु पहुचाईंदी रही आहे। जीअं त अॼु यूसुफ डायरी रेगुलेटर ते असां हींअर जिथे बीठा आहियूं, जंहिं पॉइंट ते जंहिं स्पॉट ते बीठा आहियूं, इहो दाद डिवीज़न में ही रोहिड़ी कैनाल दाद डिवीज़न में अचे थी ऐं इहो रेगुलेटर जेको आहे सो नाले यूसुफ डायरी सां सॾिबो आहे। तव्हां ही साम्हूं ॾिसो त इहो 1975 में यूसुफ डायरी हिन मोरीअ खे हिननि बाईपास रेगुलेटर ॾिनो, उनखे 40 साल खनि गुज़री तक़रीबन थी चुका आहिनि। हिन मोरी जी साम्हूं ॾिसण में हालत अचे थी तमामु ज़बून हालत आहे। हीअ जेका मोरी जो क्रास आहे मोरो खां बांधी लिंक रोड वञे थो, इहो 3 डिवीज़ननि खे लिंक रोड मिलाए थो। इन में लाड़काणो डिवीज़न जा माण्हू बि हितां लिंक ज़रिए माना ट्रिपल लंघनि था, नवाब शाह डिवीज़न जा ऐं सखर डिवीज़न जा। ही ॿिन्ही रोडनि खे जेको रोड नवाब शाह खां सखर वञे थो ऐं उॾाऊं इन मझां जेका ही लिंक रोड अचे थो बांधीअ खां जेको मोरे वाया वञे थो, त मोरो जेको आहे त पंजाब खां वठी सरहद खां वठी कराची ते इहो लिंक रोड मिलाए थो। जेकॾहिं ॾिठो वञे त हिन महिल ताईं हिन जी का बि मोरीअ जी रिपेयरिंग न थी आहे। फंड्स ईंदा आहिनि अलाए केॾांहुं था वञनि। असां काफ़ी दफ़ा मीडिया जे थ्रू ही आवाज़ पंहिंजा रिकॉर्ड कराया आहिनि, पर गवर्नमेंट जे कन ते बि का जू नथी चुरे। ख़बर न आहे त इहो कमु कॾहिं थींदो ऐं अमल कॾहिं थींदो। हींअर बि ही दोस्त जेके असांजा पहुता आहिनि, असांजे तामन सां पहुता आहिनि त जेकॾहिं हीअ ब्रिज जेका क्रैक ब्रिज आहे हिन जे मथां हैवी जेका आहे ट्रैफिक 22 लोडर ट्रेलर जेके ट्रिपनि था, ही केॾी महिल बि किरी सघे थी। जेकॾहिं किरी पवे त केतिरो आम दरख़्त जो नुक़सानु थींदो। हितां पैसेंजर वीचारा जेके ट्रिपनि था उहे डिस्टर्ब थींदा, जितां हितां असांजा आम कारोबार जा जेके हितां सम्झो त ट्रांसपोर्ट ट्रिपे थी उहा डिस्टर्ब थींदी। महिरबानी करे हिन ज़बून मोरीअ खे ॿाहिरां सिधी मोरी ॾिनी वञे, जीअं नौशहरो, जीअं पंहिंजो फुलफाल
नौशरो फिरोज़ रोहिणी कैनाल मथां जीअं नौशरो फिरोज़ जे मथां सिधी मोरी ॾिनी वई आहे ईअं हिन जे मथां सिधी मोरी तामीर कराए ॾिनी वञे जेकॾहिं न त केॾी महिल बि अणवंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो हेवी जेके ट्रालर ट्रिपनि था इन्हनि खे केर बि रोकण लाइ तयारु न आहे मीडिया जे थ्रू असां काफ़ी दफ़ा आवाज़ उथारियो आहे त हिननि हेवी लोडेड ट्रालरनि खे हितां क्रॉस न करायो वञे हिननि खे नवाब शाह खां क्रॉस ॾिनो वञे काज़ी अहमद खां क्रॉस ॾिनो वञे या वरी नौशरो फिरोज़ खां क्रॉस ॾिनो वञे जिथां ब्रिजूं या जिथां पुलूं मज़बूत आहिनि ही कमज़ोर जॻह तां हासकार करे शॉर्टकट वठी ट्रांसपोर्ट खे ट्रिपाए वञे थो हथु वठी हिन मोरीअ खे किराइण में जेको आहे इन्हनि माण्हुनि जो हथु आहे जिन खे असां अॻे अपीलूं करे चुका आहियूं उन्हनि हिननि ते को बि अमल न कयो आहे महिरबानी करे हेवी ट्रैफिक बंदि कराई वञे जेकॾहिं हेवी ट्रैफिक बंदि न कई वई त हीअ केॾी महिल बि ब्रिज किरी सघे थी ऐं हीअ कमज़ोर आहे इन में ॾार पइजी विया आहिनि हिन जूं भितियूं रोहिणी कैनाल बाईपास रेगुलेटर जूं तव्हां भितियूं ॾिसो इहे बि काफ़ी कमज़ोर थी वियूं आहिनि ऐं इन्हनि खे बि मज़बूत कयो वञे छाकाणि त जेकॾहिं वहंदड़ पाणीअ मंझि जून जुलाई में तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे पाणीअ जी किथां बि जेकॾहिं हितां रेगुलेटर या हुनजी भित वॉश आउट थी वञे हलंदड़ रेगुलेटर बंदि थी वञे त केतिरो नुक़सानु थींदो आबादकारनि जो एग्रीकल्चर जो 3 साल पहिरियों फुल फाल रेगुलेटर वॉश आउट थी वियो 22 जून ते वॉश आउट थियो पूरो 1 महीनो 20 ॾींहं बंदि कयो ही रोहिणी कैनाल 8 ज़िलनि खे सैलाब करे थो ही लखे एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वियूं बीठल फसल सुकी विया जेकॾहिं इन जो बर वक़्तु नोटिस वरितो वञे हा उनखे बि मज़बूत कयो वञे हा त 1 महीनो 20 ॾींहं रोहिणी कैनाल बंदि न थिया आबादकार सोकरण जो शिकार कॾहिं बि कोन थियनि हा इहो हथु वठी सभु कुझु कयो थो वञे ऐं मूंखे ॿुधायो त उन टाइम में एग्रीकल्चर वारनि अंदाज़ो लॻायो त 90 अरब रुपए खां मथे असां आबादकारनि जो नुक़सानु थियो अॼु ताईं बि कमेटियूं हुननि ठाहियूं कंहिं बि कमेटीअ फ़ैसिलो न ॾिनो जा असां आबादकारनि खे हुनजो मुआवज़ो ॾिनो वञे का बि शइ न थी आहे हींअर ताज़ो रोहिणी कैनाल खे 492 वारी वटि जुसबदारी रेगुलेटर जे मथां IP साइड में जेको घारो पियो उन में केतिरा ॻोठ ॿुॾी आहे उन जो मीडिया उनजी शाहिद आहे तव्हां पाण मीडिया जे अक्सां उनखे ॾिठो टेलीविज़न ते हली ख़बरूं चैनलुनि ते ख़बरूं हलियूं उन खां अलावा अख़बारुनि में हलियो फेसबुक ते हलियो इंटरनेट ते हलियो हिन महिल ते को बि नोटिस न वरितो वियो उनखे उन टाइम में 7 ॾींहंनि में हुननि 3 चीफ इंजीनियर मुक़ररु करे हिननि चयो असां कमेटी जेका ठाहींदासूं ठाही आहे जेको तव्हांखे इंसाफ़ ॾियारींदी उन कमेटी को फ़ैसिलो हिन महिल न कयो आहे हींअर बि साॻी तरह आबादकारनि खे बि को मुआवज़ो हिन महिल उन ब्रीच जो कोन मिलियो आहे आबादकार अञा सरापा एहतिजाज आहिनि हीउ पुल साॻी तरह जेकॾहिं हलंदे हेवी ट्रैफिक जेकॾहिं किरी पई त आमद अफ़सर बंदि थी वेंदी जुसबदारी रेगुलेटर आहे इन तां वॾी ट्रैफिक वॾा ट्राला आहिनि 22 व्हीलर उहे हितां गुज़रनि था हीअ मोरी सफ़ा किरण ते आहे हिन मोरीअ तां जे इहे माना गुज़रंदड़ आया त केॾी महिल बि वॾो हादसो थी सघे थो असांजी गुज़ारिश इहा आहे आला अमलदारनि खां त असांखे इहा मोरी ठाराए ॾियनि या वरी हितां इहा वॾी ट्रैफिक न गुज़रणु ॾियनि साम्हूं तव्हां ॾिसो पिया ब्रिज जेका किरण ते आहे जेका अंग्रेज़नि जे दौर में होॾां उहा मोरी ठही उन खां पोइ वरी अंग्रेज़नि खां पोइ वरी ही पाकिस्ताननि ठाही जेका अॼु उहा किरण में आहे उनजी हालत नाज़ुक आहे जेकर हीअ ट्रैफिक वॾी हेवी गुज़रण जे करे डैमेज अॻी लॻी पई आहे जेकॾहिं किरी पई त 3 डिवीज़नूं असांजूं जेके आहिनि जिन जी आमदरफ़्त हितां आहे गुज़र सफ़र माण्हुनि जो हितां आहे हर शइ जो वापारु हुजे सारियुनि जो फसल हुजे कहिड़ी बि शयूं हितां असांजूं क्रॉस थियंदियूं उनखे नुक़सानु आहे माण्हुनि जी ट्रांसपोर्ट जेका आहे अचणु वञु आहे उनखे नुक़सानु आहे जेकॾहिं कोई एक्सीडेंट वग़ैरह थी पए उहो नवाब शाह पहुचण में हितां जल्दी हूंदो आहे जेकॾहिं मोरी किरी पए त माण्हू किथां थिए पए नवाब शाह ज़िले जो असां राब्तो कटिजी वेंदो नौशहरो आहे दादू आहे जेके बि ज़िला मेन आहिनि लॻनि था उनजा कटिजी वेंदा हाणे हीअ मोरी जी हालत लॻी पई आहे असां आला हुकाम कया घुर बि अॻे बि करे चुका आहियूं हीअं बि कयूं था हाणे खां पोइ हीअ त असांजे हितां तक जा जेके MNA आहिनि MP आहिनि उहे त हेॾा अचनि ई कोन था त बाबा हीअ असांजी हद आहे हिन में आवाम रहे थो को ॾिसूं किथे नुक़सानु को फ़ाइदो छा आहे को मसइलो न केर बि कोन थो अचण लाइ तयारु इन जे करे असां आला हकाम खां वज़ीर आज़म खां सुप्रीम कोर्ट खां सभिनी इदारनि खां असां इहा घुर था कयूं त अलाह जे नाले ते ई असांजी मोरी त ठहिरायो अहिड़ी हालत लॻी पिया एतिरा टैक्स वरिता था वञनि हर शइ कई थी वञे उन खां पोइ मोरीअ तां जंहिं महिल गुज़र थिए थो त मोरी सॼी लुॾे पई हालात ई आहे उन खां पोइ ट्रैफिक जेका बांधीअ खां मोरो वञे थी उन खां मंथली वठी पोइ छॾियो थो वञे मंथली नथा आहिनि त उनखे चवंदा बैग थियो वापसि वञो हाणे उनखां पैसा वठण वारा केरु आहिनि हितां जा नुमाइंदा केरु आहिनि पुलिस उन सां गॾु आहे
पुलिस सां गॾाए जेकॾहिं इहो कमु पुलिस करे त का बि ट्रैफिक वॾी हितां कोन थी अची सघे। इन लाइ असां सभिनी खां घुरैया कंदासीं, असां पंहिंजे MP खां, आरिफ मुस्तफ़ा खां, ज़ुल्फ़कार भेण खां इन खां इहा घुर कयूं था। अॻे बि हेॾा नुक़सान थी चुका आहिनि, हेॾो खंडु पियो अॻु में नुक़सान थियो, उनजो बि कुझु कोन थियो। वरी जेकॾहिं इहा मोरी ड्रही पई त पोइ त असां सालनि जा साल छुटासीं, पोइ हितां ॿेड़ियूं करे पोइ हिकु ॿिए क्रॉस कराईंदासीं, बाक़ी ॿियो त गुज़र थींदो ई कोन। त इन लाइ असां सभिनी खां आला कम खां, वज़ीर आला खां, हिन एरीगेशन वारनि डिपार्टमेंट खां, इंजीनियरनि खां, जेके बि हिन एरीगेशन जा वज़ीर, मिनिस्टर, सेक्रेटरी आहिनि, असां उन्हनि खां इहा घुर कयूं था त असांजे मोरीअ जो जेको कमकार आहे नए सिर ठाहिजनि, या हिन जे मथां जेका मोरी सिधी अचे थी, मनड़ो खां सोनरी क्रॉस आहे, सिधो आहे, भला उहो सिधो करे ठाहे ॾिनो, वॾी का मोरी ठाहे ॾिनी त हिन त न लॻे, पोइ हिते ई सही आहे। त इन लाइ असां सभिनी खां गुज़ारिश इहा कंदासीं मेन त बाबा असांजे लाइ महिरबानी करे हितां असांजो गुज़र जो सफ़र आहे, अचु वञ जो रस्तो आहे, इन लाइ नंढियूं गाॾियूं हितां क्रॉस करायूं, वॾियुनि गाॾियुनि ते पाबंदी लॻाई जेसि ताईं को असांजे लाइ साइड को कमु थी सघे। इहा महिरबानी आहे असांजी KTN वारा। तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजा हर दुख सुख में हिते साथ ॾिनो आहे। के जेके बि हिते मसइलो थिए थो उन लाइ हिते असां सां गॾु आहिनि। असांजे आला अख़्तियारनि खे ऐं आला अमलदारनि खे इहा ई गुज़ारिश आहे त हीअ मोरी जी तव्हां पाण हालत ॾिसो पिया जेका आहे, केॾी महिल हिन खां हेवी ट्रैफिक ट्रपनि थियूं, राति ॾींहुं क्रॉस कराइनि था, 22 व्हीलर आहे, केॾी महिल माना वॾो हादसो हिते थी सघे थो ऐं पुल किरी सघे थी। अॻु बि जेको ताज़ो नुक़सानु थियो आहे, खंडु पियो आहे, इहो बि न जे करे थियो आहे त हिते पाणी वधि घटि थींदा आहिनि मोरी जे करे जेको थियो आहे, जेको अञा ताईं बि हुनखे कुझु इज़ालो न थियो आहे। ऐं असांजी हिन हितो तक जे MP MN साहिबु, ज़ुल्फ़कार भेण साहिबु, आरिफ मुस्तफ़ा जते साहिब खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिन असांजे तक में जेको बि कमु आहे उहो कराए असांजी मोरीअ जो माना मेन मसइलो हल कराइनि माना। ऐं उन खां पोइ असांखे वधि खां वधि हिन जी आहे त मोरी केॾी महिल माना हादसो थी सघे थो, ऐं हिन मोरीअ जी बड़ा महिरबानी करे ट्रैफिक बंदि कई जेकर मथां असांखे फुर्दो जा का पुल ॾिनी वञे माना। जी नाज़रीन, तव्हां हितां जे ॻोठाणनि ऐं सियासी समाजी माण्हुनि जा वीचार ॿुधा। हिननि चयो आहे त यूसुफ डायरी रेगुलेटर जेका आहे बिल्कुलु कमज़ोर थी चुकी आहे, हिन जा जेके थंभ आहिनि उन्हनि खे ॾार पइजी चुका आहिनि, हेवी ट्रैफिक गुज़रे थी त हीअ सॼी लुॾे थी, केॾी महिल बि को वॾो हादसो जेको आहे पेश अची सघे थो ऐं जानी ऐं माली नुक़सानु थी सघे थो। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त हिन मोरी खे रिपेयर कराए ॾिनो वञे नए सिर, या जेको आहे परी साइड खां सिधो रोड मोरोबाद लिंक रोड आहे उतां हिननि खे माना नई पुल तयारु कराए ॾिनी वञे जितां हेवी ट्रैफिक जो गुज़र ऐं आमदरफ़्त थिए। कैमरामैन अमजद अली भट्टी सां गॾु गुलाम अहमद भट्टी, KTN न्यूज़ मनड़ो।